वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुल्क में इंसाफ़ जे ॿिटे मयार जी शिकायत कंदे इमरान ख़ान ते मार्च में ठगी करे असेंबली टोड़ण जी कोशिश जो इल्ज़ाम हयो आहे। क़ौमी असेंबली जे इजलास खे ख़िताब कंदे शहबाज शरीफ़ चयो 2014 में पार्लियामेंट ते हमलो थियो, सुप्रीम कोर्ट ते गंदा कपड़ा लटकाया विया पर कंहिं बि नोटिस न वरितो। हुन चयो त इमरान ख़ान मार्च में ठगीअ सां असेंबली टोड़ण जी कोशिश कई। सदर डॉक्टर आरिफ अलवी, वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं डिप्टी स्पीकर कासिम खान सूरी आइन जी भंजकड़ी कई पर कंहिं बि नोटिस न वरितो। वज़ीर आज़म वधीक चयो त पंजाब जे डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी खे सुप्रीम कोर्ट में तलब कयो वियो। मुल्क में इंसाफ़ जो ॿिटो मयार न हुअणु घुरिजे। हुन चयो त हालतूं मुश्किल आहिनि पर पाकिस्तान खे अज़ीम बणाईंदासीं, इमरान ख़ान जे फाशिज़म जो मुक़ाबिलो कंदासीं ऐं कंहिंजे अॻियां न झुकंदासीं। शहबाज शरीफ़ उहो बि चयो आहे जेसिताईं मुंहिंजे लीडर ऐं इतादियुनि जो मूं ते एतमाद आहे तेसिताईं कमु कंदो रहंदुसि ऐं हिन मुल्क जो हर डॉलर बचाईंदे शाही ख़र्च बर्दाश्त नथा करे सघूं। उन्होंने चयो त गुज़िरियल हुकूमत में खंड ऐं कणिक स्कैंडल में पाकिस्तान जा अरबें रुपया ज़ाया कया विया। उन हुकूमत जे करप्शन केसनि जो कंहिं बि नोटिस न वरितो आहे। वज़ीर आज़म चयो त BRT पेशावर मालम जबा हेलीकॉप्टर स्कैंडल जो कंहिं बि नोटिस न आहे वरितो ऐं मोनसलाई जी नेब केस बंदि करण बाबति का बि ॻाल्हि नाहे थी। उन्होंने चयो त असांजे भेनरनि ऐं धीअरनि खे गिरफ़्तार कयो वियो पर इमरान ख़ान जे भेण खे FBR क्लियर कयो, कंहिं बि उनजो नोटिस न वरितो। शहबाज शरीफ़ चयो त 15 सालनि ताईं हिकु लाडले खे खीर पीआरियो वियो ऐं पोइ अची विहारियो वियो। जेकॾहिं अॼु असां सच खे सच ऐं कूड़ खे कूड़ न सॾियो त पाकिस्तान ॾुखियाईनि जे घेरे में अची वेंदो। हुन चयो त इदारा लाडले लाइ ॾींहुं राति कमु करे रहिया आहिनि, जंहिंखे ॾिसी असां हैरान थी विया आहियूं। गुज़िरियल 75 सालनि में हिन लाडले खे जेतिरो सहकार मिलियो आहे उहो कंहिं ॿिए नाहे मिलियो। वज़ीर आज़म वधीक चयो त लाडले पंहिंजी तक़रीर में चयो त मां इक़्तिदार में आहियां त ठीकु आहे, ॿी सूरत में पाकिस्तान 3 हिसनि में विरहाइजी वेंदो। हुन चयो त जेकॾहिं ईअं ई निज़ाम हलंदो रहंदो त क़ाइदे आज़म जो रूह हमेशह तड़पंदो रहंदो। जेकॾहिं असां कानून ऐं इंसाफ़ खे अॻिते न वधायो त तारीख़ जे वर्कनि तां असांजो नालो मिटिजी वेंदो। शहबाज शरीफ़ चयो त असांजूं समूरियूं ज़मानतूं असांजे दौर में न पर इमरान ख़ान जे दौर में ॾिनियूं वयूं ऐं उहे मेरिट ते ॾिनियूं वयूं। मुस्तक़बिल में PTI चेयरमैन जे फाशिज़म जो मुक़ाबिलो कंदासीं। हुन चयो त इमरान ख़ान अना परस्त ऐं NCB 2 सालनि ताईं मूंखां जांच कराई, का बि करप्शन साबित न थी आहे। हुन चयो त आइन मूजिबि सभिनी इदारनि खे दायरे में रही ख़िदमतूं अंजाम ॾियणा आहिनि। अफ़सोस त आइन सां हथ चुरांत थी ऐं आमरियत ईंदी रही ऐं उन गैर यकीनी ऐं जमहूरियत जो तसलसल टुटण सबबि ख़िते जा मुल्क तरक़ी जे मामले में असांखां अॻिते निकिरी विया। संदसि चवणो हो त 75 साल गुज़रण बावजूदि अवाम पुछे थो त मुल्क मां कॾहिं बेरोज़गारी ऐं गुरबत जो ख़ात्मो थींदो। असां उन्हनि खे को बि जवाबु ॾियण खां क़ासिर आहियूं। सभु ॼाणीनि था त 2018 में धांधलीअ सां पैदा कयल हुकूमत पाकिस्तान ते मढ़ी वई। सभु ॼाणीनि था त हिकु अॻूणे चीफ जस्टिस सबबि ॻणप रोकराई वई। वज़ीर आज़म चयो त अॻूणे हुकूमत जी कारकर्दगी सभिनी जे साम्हूं आहे। छा असां चोर दरवाज़े सां आयासीं? वोट जी ताक़त सां आइन ऐं कानून मूजिबि करप्ट हुकूमत खे ख़तमु कयो। नवाज़ शरीफ़ ऐं इत्तेहादियुनि जे इसरार ते हुकूमत क़बूल कई। जनरल परवेज़ मुशर्रफ पंहिंजे सदारती दौर में मूंखे वज़ीर आज़म बणण जी आछ कई पर मां थुॾे छॾी। मुशर्रफ खां अॻु बि हिकु सदर चयो हो त सदर बणिजी वञो पर मां इनकार कयो। हुन चयो त मुंहिंजे सीने में केतिरा ई राज़ दफ़न आहिनि। अदलिया जो तमामु घणो एतिराम आहे पर हक़ जी ॻाल्हि अॼु न कंदासीं त कॾहिं कंदासीं। जेकॾहिं अदालत खे फ़ैसिलो करणो आहे त इंसाफ़ जे बुनियाद ते करणो पवंदो। सब जानते हैं कि 2018 के इलेक्शन पाकिस्तान की तारीख में बदतरीन झुरलू इलेक्शन थे और एक ऐसी हुकूमत को मुसल्लत कर दिया गया या मुसल्लत हो गई जो सरीहन धांधली की पैदावार थी। 3.5 पौने 4 सालों में जनाब स्पीकर 20,000 अरब से जायद कर्जे लिए गए। लाखों लोगों को रोजगार दिलवाना तो दूर की बात थी, लाखों लोग बेरोजगार हो गए। किसी को एक छत दिलवाना तो दूर की बात थी, लोग बेघर हो गए और पाकिस्तान की मईशत का जनाब स्पीकर जनाजा निकल रहा था। अगर ये उस वक्त मुतहदा ऑपोजिशन जनाब स्पीकर अगर सियासत को मुकद्दम रखती तो फिर रियासत का खुदा हाफिज था। अदलिया के मेरे दिल में बड़ा एहतराम है, लेकिन मैं इस फ्लोर पे खड़ा हूं, एक मुंतखब नुमाइंदा हूं, तो हक और सच की बात अगर आज नहीं करेंगे तो कब करेंगे जनाब स्पीकर? मैं ये पूछता हूं कि वो जमाना था जब एक साबक चीफ जस्टिस जो दिन रात सुओ मोटो लेते थे, लेकिन जनाब स्पीकर अगर आपने फैसला करना है तो फिर इंसाफ की बुनियाद पर करना होगा।
حق کی بنیاد پر کرنا ہوگا. یہ نہیں ہو سکتا کہ آپ میرے ساتھ کوئی اور برتاؤ کریں, کسی کے ساتھ کوئی اور برتاؤ کریں. یہ ممکن نہیں جناب اسپیکر. بلکہ ٹرانسپیرنسی انٹرنیشنل نے کہا جناب اسپیکر کہ پاکستان کی تاریخ میں سب سے زیادہ کرپشن کا انڈیکس یا سطح پی ٹی آئی کی حکومت میں ہوئی. ترکی کے ساتھ ہم نے کیا برتاؤ کیا, سعودی عربیہ کے ساتھ ہم نے کیا برتاؤ کیا, ہم نے چین کے ساتھ کیا برتاؤ کیا, میں کس کس کی بات کروں. اور پھر کہتے ہیں کہ یہ امپورٹڈ حکومت ہے. او بھائی, جب آپ پریزیڈنٹ ٹرمپ کو مل کے آئے تھے تو یہ کس نے کہا تھا جناب اسپیکر کہ میں ایک اور ورلڈ کپ لے کے آیا ہوں. یہ ہے وہ ایٹیٹیوڈ جس نے پاکستان کو آج اس تباہی کی دہانی کھڑا کر دیا. جناب اسپیکر, میں آپ کو بتا رہا ہوں, میں تو کہتا ہوں کہ وہ دن میرے لیے مر جانے کا دن ہے کہ مجھ پر یہ کوئی الزام لگائے کہ میں کوئی فورن ایجنٹ یہ ہیں, فورن سوجز یہ ہیں. کیوں نہیں بتاتا چیف الیکشن کمشنر. جناب اسپیکر, 8 سال لگ گئے, ابھی تک فورن فنڈنگ کیس کا فیصلہ نہیں آیا. اس میں کیا چیز مانے ہے؟ جناب اسپیکر, میرا آپ سے بڑے ادب سے سوال ہے کہ 8 سال لگ گئے اور وہ پیسہ فورن فنڈنگ کا اسرائیل سے میں نے تو نہیں منگوایا, وہ عمران خان نے منگوایا. ہندوستان سے پیسہ میں نے تو نہیں منگوایا, وہ عمران خان نے منگوایا. اربوں روپے کے غبن ہوئے, اس میں اسٹے آرڈر لیے جاتے تھے. وفاق اور کے پی حکومت مل کر کسی نے کوئی نوٹس نہیں لیا. ہیلی کاپٹر کیس بند ہوتا ہے, کسی نے کوئی نوٹس نہیں لیا. معلم جبا, اس کو جفا ڈال لیا نیب نے جی, اور اس کو جناب کہا کہ ہم یہ کیس بند کریں یا بند کیا جا رہا ہے, کسی نے نوٹس نہیں لیا. مونس الہی کا کیس نیب بند کرتا ہے, کسی نے کوئی نوٹس نہیں لیا. بیٹیاں گرفتار کی گئیں, بہنیں گرفتار کی گئیں, پھوپھیاں گرفتار کی گئیں, کسی نے کوئی نوٹس نہیں لیا. مگر وزیر اعظم کی سکی بہن, ان کی جو انڈکلیئرڈ ایسٹس ہیں, چاہے وہ دبئی میں ہیں چاہے وہ امریکہ میں ہیں, اس کو خاموشی سے ایف بی آر سے اس کو این آر او دلوا دیا جاتا ہے, کسی نے کوئی نوٹس نہیں لیا. کفر کا نظام شاید زندہ رہ سکتا ہے, بے انصافی کا نظام زندہ نہیں رہ سکتا. جناب اسپیکر, نہیں رہ سکتا. آج بھی وقت ہے جناب اسپیکر کہ ہم حالات کو کنٹرول کر لیں. ایک ایسا لاڈلا جس کو دن رات دودھ پلایا گیا, 15 سال دودھ پلایا گیا اور اس کو لا کے بٹھایا گیا. میں اگر یہ کہوں کہ ادارے دن رات اس کے لیے وہ کام کرتے تھے کہ آج ہم سوچتے ہیں تو عقل حیران ہوتی ہے. جناب اسپیکر, 75 سال نہ کسی کو اس طرح کی سپورٹ ملی کہ نہ اس طرح کی مدد اور سپورٹ کسی کو ملے گی. مجھے کہا جاتا ہے کہ جناب 3 مہینے میں مہنگائی بڑھ گئی. بالکل بڑھی. یہ ہے وہ شخص جو کہتا ہے کہ اگر میں ہوں تو ٹھیک, ورنہ اللہ نہ کرے پاکستان کے 3 ٹکڑے ہو جائیں گے. 3.5 مہینے ہو گئے اس حکومت کو, کیا ایک دھیلے کی کرپشن کا کوئی الزام لگا سکا؟ جناب اسپیکر, یہاں پر کہا جا رہا ہے ایک یعنی پارٹی کا لیڈر کہ ہنڈی سے پیسہ لاؤ, بجلی کے بل جلا دو اور ٹیکس مت دو. قانون اور آئین کی دھجیاں اڑانے کے مترادف نہیں تو اور کیا ہے؟